नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु चौथे ॾींहुं बि हद दख़लनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जारी है। ज़िले वास्ते जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हद दख़लनि जे ख़िलाफ़ इंतज़ामिया जूं कार्रवाइयूं जारी है। गुजर नाले जे भर पासे में ऑपरेशन जो पहिरियों मरहलो मुकम्मल थी चुको है। गुजर नाले जे भर पासे में हद दख़लनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जे पहिरें मरहले में दुकान जे ॿाहिरियां मौजूद शेडल ऐं पत्थरनि खे हटायो वियो है, जॾहिं त ॿिए मरहले में घरनि खे बि डाहे पट कयो वियो, जंहिंजो अंदाज़ो लगाए पियो वञे त केतिरा घर ॾही पट कया विया आहिनि। गुजर नाले जे ॿिन्ही पासनि खां 105 फुट ताईं हद दख़लनि खे हटायो वेंदो, जॾहिं त गुजर नाले जे भर पासे में केतिरा घर ऐं बंगला मौजूद आहिनि, जंहिंखे हटाइण जे लाइ इंतज़ामिया खे मज़म्मत खे मुंहुं ॾियणो पवंदो। सिंध हुकूमत तरफ़ां मुतासिरनि खे मुतबादिल जॻह ॾियण जो ऐलान कयो वियो, पर अञा ताईं के बि मुतबादिल इंतज़ाम न कया विया आहिनि। ॿिए तरफ़ डॉक्टर ज़ियाउद्दीन अस्पताल जे पासे में मौजूद पत्थरनि ऐं दुकाननि जी शेड्स खे अॼु हटायो पियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।